नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आऊं आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं प्रोग्राम हैदराबाद टाइम्स में डिस्कस कंदासीं सिंध जे तालीमी इदारनि, ख़ासि तौर ते सिंध जूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उन यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां त यूनिवर्सिटियुनि जी तक़रीबन 30% बजट हुकूमत घटाए छॾी आहे। अॻु में ई यूनिवर्सिटियूं हुजनि या असांजा स्कूल हुजनि या कॉलेज हुजनि, माली बहिरान ऐं ॿियनि केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। वेतर वरी जेकॾहिं हीअ असांजे यूनिवर्सिटियुनि जी जेके मादर इल्मी सिंध यूनिवर्सिटी समेत मेहरान यूनिवर्सिटी या ॿियूं जेके बि सिंध यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि जी बजट घटाई वई आहे, जंहिंजे करे माली बहिरान वधी वियो आहे। अॼु उन जे हवाले सां असां हीअ प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। असां सां गॾु हिन प्रोग्राम में महिमान तौरु आयल आहिनि साईं डॉक्टर फ़तह मोहम्मद बुरफ़त साहिबु, सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि। ऐं उन सां अॼु मुकमिल तौर ते डिस्कशन कंदासीं त छा सबबु आहे हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी समेत सिंध जे समूरनि यूनिवर्सिटियुनि जी जेके हिन वक़्तु अलाए केतिरियूं यूनिवर्सिटियूं मौजूदा सरकार वधायूं आहिनि, लाड़काने खां कशमोर कंदकोट माना तक़रीबन हर ज़िले में हर हंधि ते यूनिवर्सिटियूं क़ाइमु कयूं आहिनि। उते उस्ताद मुक़ररु कया विया आहिनि, स्टाफ मुक़ररु कयो वियो आहे। पर हिन वक़्तु जॾहिं माली बहिरान वधी वियो आहे त उन माली बहिरान में अॻिते कीअं इदारा हलंदा, तालीमी इदारा कीअं हलंदा ऐं असांजा जेके मुस्तक़बिल जा महिमान आहिनि उहे तालीम कीअं पढ़ाईंदा। बुरफ़त साहिबु तव्हांखे भली कार हिन प्रोग्राम में। हिन वक़्तु जेको हुकूमत जे तरफ़ां 30% यूनिवर्सिटियुनि जी बजट घटाई वई आहे, कीअं था सम्झो? अॻु में ई असांजा तालीमी इदारा माली बहिरान जो शिकार जेके पब्लिक इदारा आहिनि, जेके सरकारी इदारा आहिनि, उहे माली बहिरान समेत केतिरनि बड़ी महिरबानी। तमामु इम्पोर्टेंट मौज़ू आहे ऐं आउं सम्झां थो त जीअं हुकूमत पाकिस्तान जेका फेडरल गवर्नमेंट आहे इहा अॼु बि असांजी यूनिवर्सिटी खे सपोर्ट जो कंदी आहे। उहा हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद सॼी सपोर्ट कंदी आहे। सही 18th अमेंडमेंट खां पोइ थियणु ईअं खपे आहे त इहे सभु रिसोर्सिस डिस्ट्रीब्यूट थींदा ऐं हुकूमत सिंध खे मिलंदा। हुकूमत सिंध में यकीनन सुठी ॻाल्हि इहा थी की हाणे चांसलर जेको आहे उहो CM साहिबु आहे। असांखे वॾियूं उमेदूं हुयूं की हिकिड़ी सिंध जी हुकूमत जेका वठंदी, लेकिन तव्हांखे ख़बर त NFC अवार्ड जेको उहो तक़सीम कोन थी सघी आहे, उहो डिस्ट्रीब्यूशन कोन थियो। अॼु बि इहो जेको सॼो ताक़त आहे उहा फेडरल हुकूमत वटि। हाणे फेडरल हुकूमत हिन साल जेको बजट आहे उन में इन जो इम्पैक्ट 30% घटायूं कोन आहिनि, लेकिन ओवरऑल जेको इम्पैक्ट अचे पियो उहो असांजे बजट ते मोर देन 30% अचे पियो। उन जी आउं मिसाल सिंध यूनिवर्सिटी जी फैक्ट्स एंड फिगर्स तव्हांखे ॿुधायां की असांखे सालाना जेके बि सैलरीज़ आहिनि उहे असांखे HEC ॾींदी आहे। असांजी स्कॉलरशिप, असांजा रिसर्च जा फंड, असांखे थोरी घणी जेका मदद आहे उहा HEC पाकिस्तान ॾींदी आहे। अञा ताईं सिंध HEC जेका उन सिचुएशन में न अचे सघी आहे। पंजाब HEC कमु करे पई, KP में बि कमु स्टार्ट थियो। असां वटि उहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे की सिंध हायर एजुकेशन कमीशन अञा उन फंक्शनल अंदाज़ सां न आयो। हाणे मिसाल तौरु मूंखे 1700 मिलियन यानी 1 अरब 700 मिलियन जेका हुकूमत खां तवक़ो हुई त असांखे ॾींदा। असां वटि 700 उस्तादनि, 2-2.5 हज़ार मुलाज़िमनि, असां वटि तव्हांखे ख़बर लॻो सैलरीज़ लाइ असांखे 30-32 करोड़ मंथली खपनि सिंध यूनिवर्सिटी में। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे बजट में जॾहिं इहा कटौती थींदी त उहे तालीमी इदारा जेके आहिनि उहे यकीनन मसाइल। अच्छा, इन सां गॾु छा थींदो आहे की हुकूमत हर साल 10% वधाए छॾींदी आहे। यानी इन खां अॻु छा हूंदो त असां वटि जेका मदद हूंदी इन में 7% वधाए ॾींदा हुआ हर साल। 7% 8% वधंदी। हालांकि असां वटि बजट जेको उन में सैलरीज़ हुकूमत पाकिस्तान 10% वधाईंदी आहे, हुकूमत सिंध 15% वधाईंदी आहे। उन इशूज़ ते ॻाल्हायूं था। वॾे में वॾी जेका ॻाल्हि आऊं इहा कंदुसि त दुनिया जेका आहे, तव्हां इंडिया जी ॻाल्हि करियो, बांग्लादेश आहे, अफ़गानिस्तान आहे, ऐं इन्हनि मुल्कनि जी, मलेशिया ऐं इंडोनेशिया खे त छॾे ॾियो, 4% 5% बजट जेको आहे उहो तालीम ॾांहुं वेंदो आहे। असां वटि अॼु बि जेको तालीम जो बजट जो 1 ऐं 2% खां वधियो कोन्हे। हाणे अॻु में ई तव्हां 2% जेको बजट ॾियो पिया उन मां तव्हां जेको 30% इम्पैक्ट जेको थी कटिजी वेंदो त यकीनन ॿारनि लाइ तालीम ऐं इहो इन्हनि जो इम्पैक्ट जेको ईंदो इहो पब्लिक यूनिवर्सिटी जिन जो ज़िक्र कयो हिन वक़्तु पाकिस्तान में 200 खां वधीक 100 ताईं त असां वटि बि वञनि पियूं। 50-60 यूनिवर्सिटियूं त पब्लिक यूनिवर्सिटी हाणे सिंध में ठही वियूं। 200 खां वधीक पब्लिक यूनिवर्सिटी ऐं पब्लिक यूनिवर्सिटी आऊं ज़रूरु तव्हांजे प्रोग्राम सां ज़फ़र अॼु आऊं हिते वेठो आहियां। तव्हां सभु जेके वेठा आहियूं असां, इहो सरकारी स्कूल
सरकारी कॉलेज, सरकारी यूनिवर्सिटी जा पढ़ियल लिखियल असी वाइस चांसलर, कामोरा, ब्यूरोक्रेट्स, इवन सुप्रीम कोर्ट ताईं जज जेके वेठा सिंध यूनिवर्सिटी खे इहो एज़ाज़ हासिल आहे कि प्राइम मिनिस्टर थिया, इवन चीफ मिनिस्टर थिया, या असांजी गवर्नमेंट कॉलेज तव्हां हैदराबाद जी ॻाल्हि करियो, सिंध यूनिवर्सिटी, कराची यूनिवर्सिटी, इहे सदर ताईं विया आहिनि। हाणे इहे माण्हू जेके आहिनि मिडिल ऐं लोअर मिडिल क्लास जा माण्हू जेके आहिनि, इन्हनि जी वॾे में वॾी आस उमेद जेका आहे उहा पब्लिक यूनिवर्सिटी आहे। हाणे पब्लिक यूनिवर्सिटी ते अगरि तव्हां वज़न वधाईंदव त यकीनन पोइ ग़रीब माण्हू, लोअर मिडिल क्लास माण्हू, इवन मिडिल क्लास जो माण्हू जेके उन्हनि खे पंहिंजी तालीम ॾियणु ॾाढो मुश्किल ऐं ॾुखियो थी वेंदो। ऐं पाकिस्तान में वॾे ॻाल्हि जेका आहे, अॼु बि असां इन ॻाल्हि खे मञूं था कि पाकिस्तान जी आबादी फ़र्ज़ करियो 20 करोड़ आहे, त उन 20 करोड़ आबादी में 70% नौजवान आहिनि या ॿारनि। बिल्कुलु यंग मुल्क आहे। इहो हिकिड़ी वॾी ख़ुसूसियत बि आहे कि पाकिस्तानी सोसाइटी में नौजवाननि ऐं ॿारनि जी वॾी तादाद। हाणे उन्हनि लाइ वॾे में वॾो जेको ज़ेवर आहे उहो अॼु जी दुनिया में तालीम ऐं क्वालिटी एजुकेशन आहे। त इन हालत में यकीनन तालीम खे धकु लॻंदो। हिन वक़्तु जेका पंहिंजी पोज़ीशन आहे, हीअ जेका बजट जो इशू थियो आहे, इहो सॼे ओवरऑल पाकिस्तान जे पब्लिक यूनिवर्सिटियुनि लाइ आहे या सिर्फ़ु सिंध जे लाइ थियो आहे? सिंध में सिचुएशन वधीक ख़राबु आहे। अच्छा, उन जो छा सबबु आहे? उन में सबबु छा आहे कि ॿियनि मुल्क, ॿिया सूबा, जीअं पंजाब जी मिसाल करियां त पंजाब जी सूबाई हुकूमत जेको आहे, पंहिंजो जेको हायर एजुकेशन कमीशन आहे उनखे थोरो मज़बूत कयऊं, उन्हनि खे फंड ॾिनऊं त सूबाई हुकूमतूं पंहिंजी यूनिवर्सिटी जी मदद कंदियूं आहिनि। असांजी बि मदद थींदी रही आहे। हिन साल न थी सघी आहे कंहिं सबबु कंहिं बि यूनिवर्सिटी जी, लेकिन अॻे साल ताईं 500-600 मिलियन जेका हुकूमत सिंध ऐं साईं मौजूदा CM साहिब जे अचण खां पोइ हिकिड़ो इहा ॻाल्हि ज़रूरु एप्रिशिएट कंदो त साईं हमेशह पब्लिक यूनिवर्सिटी में पाण पढ़ियो आहे। साईं पाण NAD यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट आहे, पाण पब्लिक स्कूल हैदराबाद गवर्नमेंट कॉलेज में पढ़ियो। त हिकिड़ो इन खे अहसासु कंदे साईं जेको हमेशह असां हिन वक़्तु बि तवको जेको CM खां रखियो वेठा आहियूं कि हिन हालत में असांखे हुकूमत सिंध मदद कंदी ऐं इंशाल्लाह उमेद इहा आहे कि हुकूमत सिंध मदद कंदी। लेकिन सिंध जी यूनिवर्सिटी जो हालत इन लाइ ख़राबु आहे, नंबर 1 हिकिड़ो त बजट असांखे घटि पियो मिले, ॿियो असां जेके वेसी आहियूं उन्हनि खे वॾो ओवर एम्प्लॉयमेंट मौजूदु आहे। यानी असां वटि जेके उस्तादनि जी तादाद अगरि 700 आहे त असां वटि 3-3.5 जेके नॉन टीचिंग आहिनि ऐं इहो वॾो बर्डन आहे। पोइ यूनिवर्सिटीज़ में कॉलोनीज़ मौजूदु आहिनि, उन्हनि जा एक्सपेंडिचर्स मौजूदु आहिनि, यूनिवर्सिटी जे ॿारनि जा हॉस्टल। ऐं सिंधी यूनिवर्सिटी खे इहो एज़ाज़ हासिल आहे, हाणे कराची यूनिवर्सिटी बॉइज़ खे को हॉस्टल कान ॾींदी आहे। असां 3000-2500 ॿार जेके आहिनि, गर्ल्स ऐं बॉइज़ जेके आहिनि उहे हॉस्टल ॾियूं पिया। असां ट्रांसपोर्ट हलाईंदा आहियूं, 100 बसूं असांखे 5 ॾींहं हलाइणी पवंदियूं, त मूंखे इहे 20 लख रुपया हफ़्तो खपंदो त इहे बसूं न हलंदियूं। हाणे फीस स्ट्रक्चर असांजो सिंध में, ऐं तव्हांखे ॿुधाईंदो अलॻि असांखे इम्पैक्ट इन लाइ कि कराची यूनिवर्सिटी साल में 2 फीसूं वठंदी आहे, सेमेस्टर सिस्टम आहे। सिंध यूनिवर्सिटी हिकिड़ी फीस वठंदी एनुअल। ऐं तव्हांखे हिन प्रोग्राम जे ज़रिए आउं ॿुधाइण थो चाहियां कि सिंध यूनिवर्सिटी जी जेका फीस स्ट्रक्चर आहे इहो सालाना 8000, यानी 8000 सालाना। तव्हां सम्झो त का हुनजी अॼुकल्ह स्कूल फीस कान्हे, इन खां वधीक 20000 ताईं वेंदासीं। अगरि सेल्फ फाइनेंस में 10%-20% सीटूं था ॾियूं त 30-35 खां मथे वधूं कोन था। असांजी सॼो साल जी फीसूं जेके आहिनि इहे गॾु करियूं त असीं हिकिड़े महीने जी तनख़्वाह नथा ॾेई सघूं। मूंखे 32 करोड़ रुपया खपनि हिन यूनिवर्सिटी खे ख़ाली सैलरी ॾियण लाइ। यानी हर फर्स्ट ते वॾे में वॾो टेंशन इहो हूंदो आहे, उन ते डिमांड्स मुतालबा। सिंध यूनिवर्सिटी खे अॼु बि एज़ाज़ आहे, कराची यूनिवर्सिटी अॼु बि 10,000 रुपया PhD अलाउंस ॾिए पई, अॼु ॾींहं ताईं उन्हनि 25,000 कोन ॾिना आहिनि। असां CM साहिब जे हुकुम ते पंहिंजे जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे 25,000 मंथली जेको PhD अलाउंस ॾियूं पिया। असां MPhil खे 12,500 जेको मंज़ूर कयो आहे। इन तरह से ॿिया अगरि तव्हां लीव इनकेशमेंट ऐं ॿिया इशू ॾिसो त इन सां यकीनन हिकिड़े पासे छा हूंदो, हिकिड़ी बदअमनी पैदा थींदी आहे, मुलाज़िमिन जा मसइला आहिनि, असांखे उन्हनि जी हमदर्दी आहे। ऐं तव्हांखे ज़फ़र ॿुधाईंदो हलां कि हिन महीने जो बिजली बिल 1 मंथ जेको सिंध यूनिवर्सिटी खे 2,90,00,000 असांखे मंथली बिजली जो बिल ॾियणो आहे। 30 खां 40 लख रुपया असांखे गैस जो बिल ॾियणो आहे। असांखे 5 लख रुपया रोज़ बसूं हलाइण लाइ खपनि। त हाणे उन असां वटि पाणी पंहिंजो मौजूदु कोन्हे। KB फीडर खां 20 कलाक असीं जनरेटर हलाईंदा आहियूं, हिते लाइट असां वटि बत्ती जो बोरान कोन्हे। लेकिन जेके ॿिया इलाइक़नि जितां असां पाणी खणींदा आहियूं KB फीडर ते बत्ती त आहे कान, बिजली हूंदी ई कान्हे। असां हुते 20 कलाक जनरेटर हलाए उहो पाणी हुते पुॼाईंदा आहियूं, उन पाणीअ ते असांखे लखों रुपया ख़र्च थींदा आहिनि। त हाणे इन यूनिवर्सिटी में जंहिंमें 32-35 हज़ार
ॿार जेके शागिर्द तालीम हासिल कनि पिया उते अगरि हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत अगरि मदद न कंदी त यकीनन इहे यूनिवर्सिटियूं जेके आहिनि इहे बहिरान जो शिकार थींदियूं। तव्हां जेका हिकिड़ी ॻाल्हि कई त असां वटि वॾे में वॾो जेको यूनिवर्सिटियुनि ते सिर्फ़ु सिंध ते न पर जेके सिंधी यूनिवर्सिटियूं आहिनि जेको वॾे में वॾो भार आहे वज़न आहे जेके वधीक मुलाज़िमनि जूं भर्तियूं बिल्कुलु आहे ऐं ओवर थियल आहिनि हिकिड़े जी जॻह ते 5-5 7 माण्हू आहिनि उन्हनि जी ज़िमेवारी जेकॾहिं कजे त कंहिं ते इहे असल में छा थियो की जॾहिं असांखां अॻु जी ॻाल्हि आहे यूनिवर्सिटियुनि खे हिकिड़ो एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बनायो वियो मूंखे मसइला छा शामिल थिया की मूं इन ते नो करण जी ॻाल्हि कई जॾहिं बि मूंखे का यकीनन हुकूमतूं सियासी माण्हू असांखां तवक़ो कंदा आहिनि की हिन वक़्तु सिंध में सरकारी मुलाज़िम जेका इहो वाइदो हूंदो आहे MNA हुजे MP हुजे मिनिस्टर हुजे चीफ मिनिस्टर हुजे उन में वॾे में वॾो जेको मसइलो आहे उहो मुलाज़िम मुंहिंजो वॾा मसइला इहे ई आहिनि उन ते नो कंदो आहियां सही यूनिवर्सिटी ते असां बिल्कुलु ऑन द रिकॉर्ड तव्हांखे ॿुधायां इल्ज़ाम पंहिंजी जाइ ते जेके कॉन्ट्रेक्ट ते मुलाज़िम उन्हनि खे असां कढियो कोन्हे असां एडहॉक सिस्टम ख़तमु करे छॾियो असां आउटसोर्स हलिया विया आहियूं असां मूं कोशिशि कई 2-2.5 साल तव्हां रिकॉर्ड खणी सघो था लेकिन बदकिस्मती खां मूंखां अॻु असां वटि मुख़्तलिफ़ नालनि ते जेको माण्हू भर्ती कया विया ग्रेड 1 खां वठी 19-20 ग्रेड ताईं माण्हू जेके मौजूदु आहिनि इहे यकीनन भर्ती थिया किथे किथे ज़रूरत हुई यकीनन किथे कान हुई हाणे असां वटि रेशो छा हुअणु खपे यानी 700 असां वटि उस्तादनि त 1400 मुलाज़िम हुजनि 1 ऐं 2 जो सही ज़्यादा में ज़्यादा 2100 थी वञनि उन जी जॻह ते साढा 3-4 माण्हू जॾहिं वेहंदा ऐं उन्हनि खे असां 32,000 मंथली पघार असां अलॻि ॾींदा आहियूं लीव इनकेशमेंट जा मसइला अलॻि आहिनि पोइ बत्तीअ जा बिल गैस जा बिल पाणीअ जा बिल सिक्योरिटी ऐं ॿिया मेंटेनेंस तव्हां यकीन करियो इन लाइ असांखे तक़रीबन वधीक ऑन द रिकॉर्ड ॿुधायां की सिंध यूनिवर्सिटी अॼु बि मुलाज़िम गवान असांजी अॼु ॾींहं ताईं अॻिते अला मालिक आहे असांजी तनख़्वाह अॼु ॾींहं ताईं सैलरी लेट कान थी आहे 30 ते लास्ट महीने ते लास्ट ॾींहं ते मुंहिंजी वेंदी आहे कराची यूनिवर्सिटी अॼु पंहिंजे नॉन टीचिंग खे अॻु में तनख़्वाह ॾिनी ऐं टीचर्स खे पोइ तनख़्वाह ॾिनी हिन महीने जी ॻाल्हि पियो ॿुधायां इहे यकीनन जेके प्रोफेशनल यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि ते एॾो बर्डन कोन्हे उन में जीअं हाणे तव्हांजी मेडिकल यूनिवर्सिटी हिकु त उन्हनि जो फीस स्ट्रक्चर वधीक आहे हुननि वटि माण्हुनि जी तादाद घटि आहे ॿियो हुननि वटि सेल्फ फाइनेंस जो सिस्टम ॾाढो मज़बूत आहे महरान यूनिवर्सिटी में बि यकीनन मसइला आहिनि लेकिन उन्हनि जो सेल्फ फाइनेंस सिस्टम लखनि में आहे सीटूं जेके आहिनि उहो सेल्फ जे नाले ते जॾहिं ॾींदा आहिनि त उन में उन्हनि खे इनकम जनरेट थींदी आहे त यकीनन जेके प्रोफेशनल यूनिवर्सिटी आहिनि मेडिकल यूनिवर्सिटी इंजीनियरिंग यूनिवर्सिटी उन्हनि जा मसइला घटि आहिनि जनरल यूनिवर्सिटी इवन एग्रीकल्चर यूनिवर्सिटी खे तव्हां ॾिसो सेम जेको मसइलो आहे प्रोफेसर मुजीब साहिबु जेको असां हिकु ॾींहुं दावा पिया करियूं त अॻे महीने सैलरी ॾींदासीं कोन ॾींदासीं यकीनन इहो हाणे जेसि ताईं असांखे वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत ॿिन्ही खे खपे त यूनिवर्सिटी जी सरपरस्ती हिन वक़्तु छा पोज़ीशन थी बीहे हाणे जेको ही महीनो या हिन खां मथियो महीनो 2-3 महीना जेके ईंदड़ आहिनि हिन वक़्तु ॾाढा सख़्तु अचींदा अगरि हुकूमत मदद नथी करे त उन में सख़्तु अचींदा यकीनन यूनिवर्सिटीज़ पंहिंजूं सैलरी कोन ॾेई सघंदियूं यकीनन असांखे जेका सैलरी मिलंदी आहे वफ़ाक़ खां मिलंदी आहे साल में हिकिड़ी फीस ऐं ऑन द रिकॉर्ड ॿुधायां त सालाना फीस जेका सभु असीं वठंदा आहियूं उहा 1 मंथ जी सैलरी कान थी बणिजे तो फी स्ट्रक्चर वधाइण में को फ़ाइदो बि कोन्हे उस्तादनि खे मुलाज़िमनि खे त पघार न मिलंदी ठीकु आहे कॾहिं इतफ़ाक़ नथी ॾिए गवर्नमेंट वफ़ाक़ी वॾो मसइलो इहो ई थींदो बाक़ी शागिर्दनि ते कहिड़ा असर पवंदा शागिर्दनि जी यूनिवर्सिटी हलंदी पई हिन में वॾे में वॾो असांखे जेको मसइलो अथव हिकिड़े त ॾिसो हुकूमत पाकिस्तान 10% वधाईंदी आहे हुकूमत सिंध 15% वधाए छॾियो त असां हुकूमत सिंध सां पिया हलूं 18 हाणे जॾहिं 15% वधायो त बाबा असांजी उहो जेको डिफरेंस आयो उहा मदद करियो लास्ट ईयर बि असां ईअं कयो 15% वधाए ॾिनी हाणे 15% जिते 3000 4000 5000 माण्हू वेठा आहिनि त उहो अगरि तव्हां कैलकुलेट करियो त उहो करोड़नि में ॻाल्हि वञे थी ईअं असांजा PhD अलाउंस मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त सुठी ॻाल्हि आहे की CM साहिबु वॾी महिरबानी कई उस्तादनि खे मदद करणु खपे ऐं पाण हिकिड़ो उस्ताद आहियां असां सपोर्ट कंदा आहियूं लेकिन उहा जेका उस्तादनि खे 10,000 वफ़ाक़ी हुकूमत ॾींदी आहे हाणे मूं वटि 250 PhD मौजूदु आहिनि हर माण्हू जी सैलरी में 15,000 CM साहिब जे नोटिफिकेशन ते वधी आहे सुठी ॻाल्हि थी लास्ट ईयर ताईं असांखे मदद कंदा रहिया आहिनि उमेद असां करियूं था त 800 मिलियन 1000 मिलियन हिन साल बि असांखे ॾींदा लेकिन हाणे जॾहिं तव्हां
25,000 PhD अलाउंस करे छॾियो जेको क्वालिफिकेशन अलाउंस आहे त यूनिवर्सिटी वटि पंहिंजो तो को कारखानो कोन्हे कोई बि सपोर्ट कान्हे उन लाइ असां हुकूमत सिंध ॾांहुं पिया ॾिसूं त हुकूमत सिंध जेको नोटिफिकेशन पाण कढियो हाणे अगरि मजबूरी अगरि नथा ॾियनि त पोइ असांखे उहो ख़तमु करणी पवंदी डिस्कस जारी रखूं था नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे ऐं डिस्कस अॻिते वधाईंदासीं वीसी साहब सिंध यूनिवर्सिटी बुरफ़त साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि पर हिकिड़ी नंढी रहंदो आहे ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां गॾु रहिजो वेलकम बैक सिलसिलो जारी आहे जेको यूनिवर्सिटियुनि जी बजेट घटाई वई आहे ऐं हिन वक़्तु अॻु में जीअं मूं ॻाल्हि कई त सिंध जा तालीमी इदारा स्कूल हुजनि कॉलेज हुजनि या यूनिवर्सिटियूं हुजनि अॻु में ई माली बहिरान ऐं ॿियनि केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि पर हीउ जेको बजेट जो इशू थियो आहे इहो तमामु वॾो नुक़सानु आहे पब्लिक यूनिवर्सिटियूं आहिनि ऐं हिते तमामु घणा शागिर्द वॾे अंग में न सिर्फ़ु सिंध जा न सिर्फ़ु मुल्क जा पर ॿाहिरनि मुल्कनि खां बि शागिर्द अचनि था उन्हनि खे स्कॉलर बि ॾियणी पए थी उन्हनि खे फैसिलिटेट बि करिणो पए थो उन्हनि जे मामलनि ते हाणे हीउ जेको तव्हां चओ था त हिन वक़्तु पघारुनि जी पोज़ीशन इहा थी थिए इंतिज़ामी मामला जेके केॾो डिस्टर्ब थींदा वॾे में दफ़े हिकिड़ो तव्हां ॿारनि ते इम्पैक्ट थियो अथसि यूनिवर्सिटी तालीम सां गॾु पंहिंजे तहक़ीक़ खे बि रिसर्च प्रोजेक्ट हाणे हिन वक़्तु असांखे रिसर्च ग्रांट्स न पई मिले सही न वफ़ाक़ी हुकूमत खां पई मिले न सिंध हुकूमत खां पई मिले ॿार मुतासिर थींदा आहिनि यकीनन रिसर्च बग़ैर यूनिवर्सिटी हली नथियूं सघनि हाणे असां अगरि चाहियूं था की इन में मज़बूत मुल्क लाइ हाणे रिसर्च इलाही ज़रूरी आहे हिन वक़्तु यूनिवर्सिटी थिंक टैंक आहिनि यूनिवर्सिटी सपोर्ट कंदियूं आहिनि चाहे केमिस्ट्री हुजे चाहे फिज़िक्स हुजे इवन तव्हांजी ख़ुदा न ख़ासिता जंग थी थिए त उन में बि मेन जेको सोर्स तव्हांजो जेको ॾींदियूं आहिनि उहो यूनिवर्सिटी ॾींदियूं आहिनि प्लानिंग ॾींदियूं आहिनि तव्हांखे इवन साइंस में बि असांजी टेक्नोलॉजिकल डेवलपमेंट जेका बि आहे जेके साइंटिस्ट आहिनि असांजी प्रोडक्ट उहे कंहिं न कंहिं यूनिवर्सिटी जा आहिनि त हिकिड़ो त रिसर्च खे तहक़ीक़ खे धकु लॻंदो ऐं तहक़ीक़ी फंड घटि थी वेंदा ॿियो असांजा स्कॉलर ॿाहिरि वञी पढ़ी अचींदा आहिनि सिंध यूनिवर्सिटी खे इहो एज़ाज़ु हासिल आहे की अॼु बि असां वटि बहितरीन फैकल्टी मौजूदु आहे ऐं इहा बहितरीन फैकल्टी इन लाइ की असांखे रिसर्च जा फंड मिलिया हिकु हिकु माण्हू ते करोड़ 1.5 करोड़ रुपया ख़र्च कयो हुकूमत पाकिस्तान बि हुकूमत सिंध बि मदद कंदी रही हाणे असीं उन्हनि खे नथा मोकिले सघूं त अॼु खां पोइ यानी 10 साल पोइ यकीनन इहे माण्हू जेके अॼु खां 20 साल अॻु आया 25 साल आया रिटायर्ड थींदा हाणे असांखे उन रिटायरमेंट खे रिप्लेस करण लाइ पंहिंजे नौजवाननि खे PhD कराइणी आहे इंटरनेशनल मुल्कनि में मोकिले उन्हनि खे तजुर्बो ऐं रिसर्च हासिल करणी आहे इहे सभु शोबा उते रुकिजी वेंदा क्वालिटी एजुकेशन हाणे उन लाइ बुनियादी अॼु त IT जो ज़मानो आहे इंटरनेट जो ज़मानो आहे लैपटॉप जो ज़मानो आहे अॼु ॿारनि खे स्मार्ट क्लासरूम जेको कॉन्सेप्ट आहे उहो असां बनाए ॾियूं हाणे यकीनन तादाद असां वटि वधीक आहे असां वटि 25,000 ॿार ईंदा आहिनि मुंहिंजी दिलि चाहींदी सभिनी खे दाख़िला ॾियूं छो जनरल यूनिवर्सिटी खां पोइ ॿी त उमेदु आहे कान जेके जिन खे मेरान में दाख़िला कान मिलंदी आहे जिन खे लम्स में कान मिलंदी जेके IBS अख में न वञी सघंदा उहे असां वटि ईंदा आहिनि इन्हनि ॿारनि जो हक़ आहे की हुकूमत यकीनन एजुकेशन जेको हिकिड़ो बुनियादी हक़ आहे इहो इंसान जो बुनियादी हक़ ऐं इहा यकीनन असांजी ज़िमेदारी की असां उन्हनि खे बहितरीन एजुकेशन ॾियूं हाणे उन एजुकेशन ॾियण लाइ सरकारी यूनिवर्सिटी जेके आहिनि जिते फी स्ट्रक्चर तमामु घटि आहे जिते ॿारनि खे क्वालिटी तालीम ॾिनी पई वञे जिते बहितरीन फैकल्टी आहे उते हुकूमत पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध जी ज़िमेदारी आहे की डेवलपमेंट कोन थी सघंदव अॻिते कोन वधी सघंदा आहियूं तव्हां तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे लिस्ट में शामिल कोन थी सघंदा आहियूं जेसि ताईं तव्हां तालीम खे उन जो हक़ न ॾींदव हायर एजुकेशन जीअं तव्हां सवेर ज़िक्र कयो त पंजाब जी हायर एजुकेशन जीअं अहिड़ी तरमीम खां कमीशन ठहियूं ऐं हायर एजुकेशन कमीशन जेके सिंध जी छो न कमु करे सघी आहे हिन में सिंध हुकूमत जो को मसइलो आहे या वफ़ाक़ खां पाण खे एतिरी बजेट जीअं हिन वक़्तु सिंध हुकूमत वॾे में वॾियूं रड़ियूं थी करे वॾो आवाज़ु आहे हुनजो सिंध हुकूमत जो वॾो इशू इहो आहे त NFC त ठीकु आहे पर ॿियूं जेके तरक़ियाती स्कीमुनि जे मद में फंड्स मिलणा हुआ उनखे बजेट मिलणी हुई उहा बि रुकिजी वई आहे ऐं सिंध हुकूमत पाण परेशान आहे त मुलाज़िमनि जूं मजमूई तौर ते जेके बि इदारा आहिनि सरकारी उन्हनि जे पघारनि जो वॾो इशू आहे इन में हाणे हायर एजुकेशन कमीशन सिंध जो छा रोल थो थिए पियो उन में पहिरियों सुवाल इहो आहे की यकीनन पहिरीं ज़िमेदारी वफ़ाक़ जी आहे इन लाइ की तव्हांजा जेके रिसोर्स डिस्ट्रीब्यूशन थींदा आहिनि उहे वफ़ाक़ खे उन लिहाज़ सां करणु खपनि अॼु बि असां पॉपुलेशन ते बीठा आहियूं त कंपेरेटिवली पंजाब जी आबादी वधीक पंजाब खे वधीक हिसो मिलंदो हाणे इहे इंडिकेटर थोरा तब्दील बि थियणु खपनि की पॉपुलेशन हिकिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे लेकिन सिर्फ़ु पॉपुलेशन जी बुनियाद ते तव्हां फंड जिन NRFC जेको चवंदा आहिनि उन में वॾी रुकावट पॉपुलेशन उन सेंसस जेको थियो 2017 में
उन ते इतफ़ाक़ कोन पियो थिए सही। त जेसिताईं उहो इतफ़ाक़ नथो थिए इंडिकेटर्स कहिड़ा आहिनि अंडर डेवलपमेंट जा हुजनि गुरबत जा हुजनि सिंध जा अॼु बि कुझु इलाइक़ा जेके आहिनि त इवन तव्हां जामशोरे जी ॻाल्हि करियो अगरि इंडिकेटर खणो त जामशोरो एजुकेशन सिटी हुजण जे बावजूदि सोशो इकोनॉमिक इंडिकेटर में न। पोइते पियल बिल्कुलु तालीम जी ॻाल्हि कजे सिहत जी ॻाल्हि कजे बुनियादी सहूलियतनि जी ॻाल्हि कजे एम्प्लॉयमेंट जी ॻाल्हि कजे तव्हां दादू जी ॻाल्हि करियो तव्हां थपाक बदीन इहे असांजा ज़िला पोइते पियल आहिनि यकीननि हिकिड़ो त वफ़ाक़ जी आहे हुकूमत सिंध खे जेको आहे उन वक़्तु जॾहिं HEC बनी हुई ऐं सिंध HEC त उनखे यकीननि मज़बूत करणु खपे हा कंपेरेटिवली जो असां कंपेरेटिव कंदा आहियूं ऐं उन ते कुझु पॉलिटिकल इश्यूज़ आहिनि उन ऐं हिन पोज़ीशन में वेही उन ते नथो ॻाल्हाए सघां लेकिन सीधी ॻाल्हि आहे बुनियादी शइ इहा आहे की एडमिनिस्ट्रेटिव प्रॉब्लम हाणे अगरि तव्हां ॿिन्ही खे कंपेयर कंहिं बि हिकिड़ो इंडिपेंडेंट माण्हू एनालिसिस करे की हिकिड़े पासे पंजाब HEC आहे सही ॿिए पासे सिंध HEC आहे मूंखां अलावा तव्हां ॿिए माण्हू खां कंहिंखे पुछो डेटा कलेक्शन करियो त उते पंजाब HEC जो रोल जेको तव्हांखे एक्टिव मिलंदो यूनिवर्सिटीज़ खे बि सपोर्ट मौजूदु आहे उहो पाण खे इन हालति में बि लेकिन इहा ॿी ॻाल्हि आहे की उन्हनि खे फंड वधीक पिया मिलनि उहो हिकिड़ो पॉलिटिकल इशू उन ते नथो ॻाल्हाए सिंध खे यकीननि वॾी में वॾी इहा आहे की जेके हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत पैसा न ॾींदी त हुकूमत सिंध वटि बि पैसा कोन ईंदा हालांकि सिंध जो वॾो हिसो कमाई में जेका फेडरल गवर्नमेंट आहे उनजी कमाई में वॾे में वॾो हिसो जो 60-70% सिंध कमाए पियो ॾे त हाणे सिंध कमाए पियो ॾे त सिंध खे ॾियण बि खपे लेकिन इहे सियासी इशूज़ आहिनि एडमिनिस्ट्रेटिव इशूज़ खे असांखे हिनखे यकीननि पंहिंजो पेट काले हिन में बुनियादी शइ खे असांखे पंहिंजो पेट काटे बि तालीम खे सपोर्ट करणो पवंदो छो असां ऐं हिन में बुनियादी शइ ॿुधायां त तव्हां मास्टर लेवल ते भले न वञो लेकिन जो BS लेवल ते ग्रेजुएशन लेवल ते हिकिड़े ॿार जो बुनियादी हक़ आहे इहो सिस्टम अलॻि आहे की असां वटि जेके आहिनि यूनिवर्सिटी जी तालीम सस्ती आहे स्कूल जी तालीम महांगी थी वई इहो हिकिड़ो मौज़ू आहे इन ते बि कॾहिं ॻाल्हाए सघूं था हाणे लेकिन उन जे बावजूदि आउं सम्झां थो की इहा वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत जी बुनियादी ज़िमेदारी आहे की पंहिंजे सरकारी अदारनि ख़ासि तौर पंहिंजे यूनिवर्सिटियुनि जी जेको हिननि जो ख़्यालु कनि हिननि जी जेको बिल्कुलु न त अदरवाइज़ छा थींदो की इहे यूनिवर्सिटी जेके आहिनि उन्हनि जी वजह सां अॼु इहे सभु वेठा आहिनि असां वटि जेके बि मिनिस्टर्स हुजनि लॉ में वेठा हुजनि चीफ मिनिस्टर खां वठी पब्लिक यूनिवर्सिटी पब्लिक स्कूल त इन्हनि खे उहो वक़्तु यादि हुजे की इहे यूनिवर्सिटी न हुजनि त अॼु इन उहिदनि ते न पहुचनि ही जेको हिन वक़्तु असां जंहिं मसइले ते डिस्कस था कयूं इंतिहाई अहम ऐं हसास आहे हाणे इन में हिकिड़ी ॿी वॾी ख़राबी आहे उहा ऐं मां सम्झां थो त तव्हां ई हिन ते बहितर नमूने सां ॻाल्हाए सघो था असांजा जेके इदारा थिया आहिनि तबाह जिन जी ज़िमेवारी हुकूमत जी आहे त उनखे वधीक हुजे हुकूमत ख़ासि तौर ते हुन में पब्लिक बचे वई उन में मुलाज़िम बचे वई असां आम पब्लिक जो बि थी वियो वॾे में वॾो असांजा इदारनि जी तबाही जो जेको ब्लेम लॻे थो जेको इशू आहे उहो आहे करप्शन जो ऐं हिन वक़्तु जेको बि जीअं सवली सिंधीअ में चऊं त जेको कंहिं का वॾी कुर्सी ते अचे थो भले SHO खां वठी पाण शुरूआत कयूं था SSP लेवल ताईं DC लेवल ताईं जॾहिं माण्हू वञनि था त अहिड़ा बि असांजा सणभा खाता आहिनि जेके पैसा ॾेई अची उन्हनि कुर्सियुनि ते वेहंदा ऐं ज़ाहिर आहे पोइ जेको हिकिड़ो माण्हू पैसा ॾेई वेहंदो त ज़रूरु पंहिंजी हिकिड़ी शइ असुल में करप्शन खे कीअं रोके सघिजे ऐं ख़ासि तौर ते असांजे तालीमी इदारनि मां ॿियनि खे नथा कयूं तालीमी इदारनि मां करप्शन मुख़्तलिफ़ शकिलूं आहिनि जी सर यानी वॾी में वॾी शिकिल इहा थी की ओवर एम्प्लॉयमेंट कयो वियो की तव्हां ज़बरदस्ती करप्शन अचे वई नकल ऐं चीटिंग में तव्हां ॾिसो तव्हां साम्हूं गवाह वेठा आहियो असां अलाह जो शुक्र उनखे रोकियो 2017 में जॾहिं आउं आयुसि त तव्हांखे LLB जी इम्तिहान मिसाल थो ॾियां की सॼो पाकिस्तान सिंध यूनिवर्सिटी जी LLB में इनरोलमेंट वॾे में वॾो हिसो जेको वकीलनि जो हितां थींदो तमामु मोज़िज़ पेशो आहे लेकिन यकीननि इहा करप्शन जी ॿी शिकिल आहे पंहिंजो कमु न करणु यानी अॼु बि असांजा उहे माण्हू जेके दावा था कनि त बाबा तव्हां पंहिंजी ड्यूटी न पिया करियो तव्हां 2 लाख 1.5 लाख 2.5 लाख पघार था खणो पंहिंजी क्लास तां नथो उहा करप्शन आहे ॿियो तव्हांजो वॾे में वॾो जेको इल्ज़ाम आहिनि उहा असांजा फाइनेंशियल करप्शन आहे यकीननि मौजूदु हूंदी उन लाइ सिस्टम जेके आहिनि हाणे छा थियो मिसाल तौरु आउं तव्हांखे ॿुधायां त 18 अमेंडमेंट खां पोइ ऐं सिंध हुकूमत जेका लेजिस्लेशन कई की डायरेक्ट फाइनेंस लॻाइण जेको सिंध हुकूमत जो कमु आहे अॼु ॾींहं ताईं अलाह जो शुक्र हुननि एडवर्टाइज़ कई माण्हू सिलेक्ट बि थी विया यकीननि उहो हिकिड़ो तव्हां प्रोफेशनल माण्हू ऐं आउं तव्हांखे वॾे हिन प्रोग्राम जे हवाले सां ॿुधायां
कि मूं जंहिं माण्हूअ खे डायरेक्टर फाइनेंस लॻायो मेरिट जी बुनियाद ते उहो माण्हू अॼु हुकूमत सिंध जो टेस्ट बि पास करे वियो ऐं नालो न पियो वठां कंहिं सबबु लेकिन हिकिड़ी वॾी ॻाल्हि है कि असां मेरिट ते वियासीं जंहिंजो वॾे में वॾो सबूत है कि डॉक्टर बुरफत पंहिंजी यूनिवर्सिटी में जेके डायरेक्टर फाइनेंस लॻायो अॼु उहो हुकूमत सिंध जी जेका कमेटी आहे उन खे रिकमेंड कयो जंहिंमें मेरिट साबित थिए थी कि उन वक़्तु मूंखे ख़बर कान्हे त इहे टेस्ट थींदा इहो कमेटी जे साम्हूं वेंदो ऐं हिकिड़ो फ़ैसिलो करियो ॿियो इन में मैनेजमेंट सिस्टम आहिनि जेसि ताईं तव्हां कंप्यूटराइज़ेशन ते न वेंदा ट्रांसपेरेंट ते न वेंदा उन वक़्तु ताईं करप्शन जेका शिकल न थी सघे लेकिन करप्शन लाइ तव्हांखे वॾी वॾी ॻाल्हि ॿुधायां त इल्ज़ाम पंहिंजी जाइ ते करप्शन उते थींदी जिते पैसा हूंदा उहे इदारा जेके पंहिंजी सैलरीज़ न पिया ॾेई सघनि जेके पंहिंजे रोज़मर्रा जा कम नथा करे सघनि उन्हनि में यकीनन करप्शन इन हद ताईं कान्हे जेको इल्ज़ाम आहे हिते त छा आहे जेको नाराज़ थींदो आहे के पोस्ट तां उनखे हटाए छॾियोसि जेसि ताईं उहो असां सां गॾु के पोस्ट ते वेठो आहे उन वक़्तु असां ॾाढा चङा ॾाढा भला आहियूं तव्हां लोगो हुनखे ट्रांसफर पोस्टिंग करियो त अॻे उहो बीठो हूंदो मूं वटि 4-5 ऑफिसर जेके अॼु झंडा खणे वेठा आहिनि 2 महीना अॻु तव्हांजा हुननि जा स्टेटमेंट ॾिसो तव्हां हुननि जा फोटो ॾिसो त उहो हर जॻह ते तारियूं बि उहा सॼी रिकॉर्डेड अॼु शइ का लिकियल कान्हे नाला बि वठी सघां थो लेकिन हाणे एतिरा सुठो कोन थो लॻे ऐं जे पोज़ीशन ते वेठो आहे इहे सभु माण्हू जेके मूंसां गॾु बीठा हुआ ज़िंदाबाद ज़िंदाबाद जा नारा लॻाईंदा हुआ अॼु उहो मुर्दाबाद ते उनखे उन पोस्ट ते हलायो यकीनन किथे उते अलॻि शइ आहे आउं सम्झां थो त उन लाइ छा आहे कि असां वटि इंडिपेंडेंट अकाउंटेबिलिटी हुजे अॼु आउं पाण खे थो चवां कि हुकूमत खे पूरो आहे कि तव्हां थर्ड पार्टी खां जेको अकाउंटिंग करायो सही फर्गूसन जी फर्म में वेठी आहे असां पंहिंजे सिंडिकेट जे मेंबर्स खे बि गुज़ारिश करण वारा आहियूं कि बाबा तव्हां कमेटी ठाहे किथे किथे तव्हांखे शक बुनियाद हुजे अॼु त उहो का लिकल शइ त आहे कान हाणे करप्शन का अहिड़ी शइ कान्हे जेका लिकी सघे जेको माण्हू पैसा किथे घर कबर में त कोन खणी वेंदो ऐं हुनजी जेका इल्ज़ाम पंहिंजी जाइ ते इल्ज़ाम लॻाइण वारा असांजे जेके इल्ज़ाम लॻाईंदा उन्हनि वटि सबूत आहिनि बाबा तव्हां सबूत खणी कोर्ट में वञो त उहा अलाह जो शुक्र आहे असांजे कोर्टनि में अॼु बि जान इहे उहे इदारा आहिनि जिन खां पाकिस्तान जी उमेद जंहिंमें जुडिशरी नंबर 1 ते आहे अॼु बि असां वटि भला ईमानदार जज वेठा आहिनि ऐं सुठी ॻाल्हि आहे तव्हांजे प्रोग्राम सां इहे ॾिसो पाण खे बचायो वेठा न उन हद ताईं जेको मथे लेवल ते तव्हां वञो त उहा उन हद ताईं करप्शन इवन FIA जा ऑफिसर जेके आहिनि उन्हनि बि साबित कयो त उहे एॾा करप्ट हुजनि त एॾा वॾा केस खणी कोन अचनि त यकीनन इल्ज़ाम पंहिंजी जाइ ते करप्शन सॼी दुनिया जो मसइलो आहे मुंहिंजी हिन ते स्पेशलाइज़ेशन आहे अलाह जो शुक्र आहे कि आउं उहो प्रोफेसर आहियां जे अॼु खां 20 साल अॻु करप्शन खे कोर्स प्लान में शामिल कयो असां क्रिमिनोलॉजी में इन ते स्टडी कराई रिसर्च कराई ऐं इन तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए हर अदालत हर माण्हू खे जवाबु ॾे असीं पब्लिक सर्वेंट आहियूं यकीनन असांखे जेका पघार मिलंदी आहे उहा ग़रीब माण्हू जे इनकम टैक्स सां मिलंदी असांजो एहतसाब थियणु खपे लेकिन इहे इल्ज़ाम लॻाए कि माण्हू ते रुॻो पंहिंजा ब्लैकमेलिंग जा तरीक़ा इहा बि करप्शन में तव्हां चओ था त करप्शन में तव्हां इलाही कमु थियल आहे करप्शन जेका आहे इहा करप्शन आहे त हाणे आउं तव्हांखे चवां त मूंखे हिन कुर्सीअ तां न लाहियो हिन ॿी कुर्सी 100% करप्शन में मेरिट ते जॾहिं असां हिकिड़ो सिस्टम बनायो मिसाल तौर असां रोटेशन ते हलिया विया आहियूं तव्हां मुंहिंजो रिकॉर्ड अगरि चेक करे ॾिसो त आउं विदाउट के मेरिट जे जेके माण्हू लॻाइनि ऐं उन लाइ हर फोरम ते हाज़िर आहियां त हाणे उन ते जेको माण्हू रुसे थो कंहिंजो मुतालबो पूरो नथो थिए उनजी मर्ज़ीअ सां कमु नथो थिए उहो 2 पाकिस्तान में हिन वक़्तु वॾे में वॾी जेको इदारनि में मसइला अथव हिकिड़ो करप्शन जो ॿियो हरासमेंट जो इहे तव्हां ॾिठो हूंदो हाणे इहे इल्ज़ाम यकीनन आउं नथो चाहियां त असां वटि 100% जेका उहा का ट्रांसपेरेंसी हूंदी आहे यकीनन करप्शन कंहिं न कंहिं शक्ल में मौजूदु हूंदी आहे किथे न किथे ठेकेदार इन्वॉल्व हूंदा आहिनि किथे मुलाज़िम हूंदा आहिनि लेकिन आउं वॾे दावे सां करियां त वॾे लेवल ते अचे असां बाक़ाइदे हुनखे ट्रांसपेरेंट कयो असां वटि क़ाइदा कानून मौजूदु आहिनि चाहे उहो ठेकेदारी सिस्टम हुजे चाहे उहो पंहिंजो कंहिं बि क़िस्म जो कॉन्ट्रेक्ट हुजे उनजी कम जी मिसाल तौर असां वटि जेके कम थिया आहिनि ऐं अॼु खां 20 साल अॻु जेके कम था आहिनि ॿिन्ही खे तव्हां एनालिसिस करे ॾिसो हीअ यूनिवर्सिटी त 70 साल पुराणी जेके माण्हू 20 साल वेठा आहिनि उन्हनि खां इवन प्रमोशन ताईं बि अगरि तव्हां ग़लति प्रमोशन वठी था वञो तव्हांखे 14 साल बि सर्विस में कोन थिया तव्हां प्रोफेसर बणिजी था वञो तव्हांजा पेपर ॿिया लिखंदा आहिनि तव्हां प्रोफेसर बणिजी था वञो इहा बि करप्शन आहे यूनिवर्सिटीज़ में मौजूदु आहे हिकिड़ी सिंधी यूनिवर्सिटी ॻाल्हि कान्हे पाकिस्तानी यूनिवर्सिटी में त करप्शन जो मुख़्तलिफ़ शिकिलूं आहिनि तव्हां कूड़ा पेपर लिखाए ॿिए जा नाला विझाए था छॾियो इहा बि करप्शन आहे कूड़ा प्रमोशन वठी था छॾियो पंहिंजी पोस्ट ते नथा जॉइन करियो इहा बि करप्शन आहे कि 5-5 साल खां पोइ तव्हां पंहिंजा सभु अलाउंसिस वठी था वञो असांजे सभु तनक़ीद था कनि अगरि तव्हांजो हिकिड़ो हक़ नथो बणिजे तव्हां उहो हक़ वठी था वञो जेको तव्हांजो हक़ न आहे उहा बि करप्शन आहे त करप्शन जो इलाही शिकिलूं आहिनि ऐं यकीनन इहा करप्शन सरकारी इदारनि में कंहिं न कंहिं शक्ल में मौजूदु हुई लेकिन हाणे असांजा इदारा जेके वॉच डॉग चवंदा आहिनि एॾा ज़्यादा होशियार आहिनि
हाणे तव्हांखे ख़बर आहे असां वटि इंटेलिजेंस एजेंसीज़ ॾाढियूं सुठियूं वेठियूं आहिनि उहे इंटेलिजेंस एजेंसीज़ जेके आहिनि उहे जॾहिं बि को वाइस चांसलर थींदो आहे तव्हांखे जनरली ॿुधाया हिननि माण्हुनि खे ॿुधाइणु खपे त उन जूं 5, 6, 7 एजेंसीज़ जेके उहे हुनजी बाक़ाइदे NOC ॾींदियूं तॾहिं उहो VC बणजंदो आहे बाक़ी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई की यकीननि कॾहिं इहो बि थींदो त माण्हू पैसा ॾेई लॻंदो लेकिन असां आउं जी मिसाल तौर वेठा आहियूं CM सां वधीक त ॿिए खे ख़बर कान हूंदी ऐं यकीननि असां उन लाइ थोराइतो बि आहे की असांखे मेरिट ते आउं हुजां या डॉक्टर सरोज लोधी हुजे डॉक्टर मुजीब हुजे डॉक्टर उकेली हुजे डॉक्टर बीखा हुजे असां जेके VC थी आयासीं असां पंहिंजी क्वालिफिकेशन मेरिट ते VC बणियासीं ऐं को बि माण्हू इहो साबित करे त असां पैसा ॾेई थिया आहियूं त असां ज़िम्मेदार आहियूं ऐं पैसा कंहिं वरिता हूंदा यकीननि अपॉइंटमेंट अथॉरिटी जेका आहे उन खां वधीक त ॿिए खे ख़बर कान हूंदी त अहिड़ो को इल्ज़ाम आहे त तव्हां उहो बि क्लियर करियो मां सम्झां थो इहो इल्ज़ाम रुॻो उहे माण्हू जेके हाणे कम खां मुतमिन कोन्हनि असां ज़बरदस्ती तव्हांखे ख़बर ऑनलाइन सिस्टम कयोसीं असां पोर्टल ठाहियां असां क्लास रूम में वञी पंहिंजो CCTV कैमरा लॻाया असां पंहिंजे सिस्टम खे हाणे अॼु जे ज़माने में जिते हर जॻह CCTV वेही उते को खुफ़िया लिफ़ाफ़ो आसानी सां कंहिंखे कोन ॾेई सघे वॾी महिरबानी ज़बरदस्त प्रोग्राम थी वियो डिस्कस कयोसीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में त हिन वक़्तु जेको मजमूई तौर ते तालीमी इदारनि ख़ासि तौर ते यूनिवर्सिटियुनि जी जेका बजट घटाई वई आहे उन ते तमामु घणो असरु पियो आहे ऐं बरफ़त साहब जेको डिस्कशन में पाण ॻाल्हायोसीं उन में वधि में वधि इहो ज़ोर ॾिनो आहे त जेकॾहिं ॿारनि जी तालीम खे बचाइणो आहे ऐं दुनिया सां मुक़ाबिलो करिणो आहे एजुकेशन जे हवाले सां त सिंध हुकूमत समेत वफ़ाक़ी सरकार खे ऐं ॿियूं जेके अथॉरिटियूं आहिनि उनखे घुरिजे त तालीमी इदारनि जी जेका बजट घटाइण बजाए अञा वधाई वञे त जीअं दुनिया जे अंदरि कॉम्पिटेट थी सघे असांजा ॿार जेके आहिनि उहे दुनिया जे अंदरि बहितर खां बहितर तालीम हासिलु करे पाकिस्तान जो नालो रोशन कनि वक़्तु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे पंहिंजे मेज़बान ज़फ़र हिकिड़ो खे ॾींदा इजाज़त वरी ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए मौज़ू सां असां कभी मुलाक़ात तेसि ताईं सदाईं गॾु